कात्या ई मजदूर हथ दे उतारो किथे एड़े बरा ई कुकुर न पर किलाशन थी किलाशन जडे ने फायर कराइंदो थी ते टाइम कपड़ा भी सर्फ सा धोंदो होंदे साईं केड़ा हाल खुश खैर जोर तैयार सुञातई न न यार मुंह भी कोन सुञातो तो असा बिनन जी गोठ में एतरी त इज्जत आ जो बुखार इंदो आए त के में गोरी ॾियण जो भी असरो ना हूंदो। उस्ताद चीनी असा पाकिस्तानी केॾा भी बिज़ी छो न हुजो समझी बियो न पर जाते जेड़ो थींदो आ न उते 5 मिनट जरूर बीहंदा आहियूं। फॉलो करियो यार। जेके भी दोस्त असांजी वीडियो के लाइक ऐं कमेंट कनि था उनजी वॾी वॾी महिरबानियूं ऐं जेके नथा कनि अला कंदो उन्हनि जे लाइ ही सियारो पवंदो मथियूं सियारो पवंदो उन्हनि जी शादी कोन थींदी ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे हाल वाल जबन अचे 11 महीना सुञाए में गुज़रिया बाक़ी आख़िरी दोस्तों आजे लाइ वरी हिकिड़ो शेर आ इरशाद इरशाद अड़े ने गधे जो मुझे नालो न यार मास्टर जी शादी भी मास्टराणी सा ऐं डॉक्टर जी शादी भी डॉक्टराणी सा काश के छोकरियूं पाण जहिड़ी वांदियूं हुजनि हा त पांड बागन जो भी भाग खुली पया हिकिड़ो त यार जी जुदाई मारे छॾियो ॿियो न सर्दीअ में सिंग बंदि ई नथी थिए मौलवी दे खबर सफ़ा तैयार थियो किॾा में वञे यार रात का को कायदे काम में आयो ॾाढो हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाइणसी सो वञा वञा रूबरू मिलण अमीर माण्हू शादी पंहिंजी पसंदि जी छोकिरी सां कंदा आहिनि ऐं असां ग़रीबनि जा जोड़ा वरी आसमान ते ठाहींदा आहिनि ऐं नओं साल उन्हनि खे बि मुबारक हुजे जेके अॻिए साल में 12 महीना असांजे पेर कढण जे पिया हुआ ओ स्यारे जा सलाम खणी वाओ उतर जो वरियो माटगर असां त सीएम मरो हिन के वरी सियारे जी हवा मूंखे के सलाम पई करे उथी करदा ताऊं सुन गाल बुध ही भित ते छा लिखले गरम चाय पींदे हां बड़े पोतो वारो कर सी लोगो पे सफा मरूंदा यार वारो कर इन वागा भित ते इए लिखले